नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। तेहरानी सदर इब्राहिम रईसी परॾेही वज़ीर ऐं ॿियनि जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। ईरान जे सदर आयतुल्लाह सदर इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जी जनाज़े नमाज़ पढ़ाई। इब्राहिम रईसी जी तदफ़ीन मशहद में इमाम अली अलैहिस्सलाम जे रोज़े जे अहाते में कई वेंदी। हीअ जेका अवां सां शेयर कर रहिया आहियूं। तेहरान में ईरानी सदर इब्राहिम रईसी परॾेही वज़ीर जी जनाज़े नमाज़ अदा कई वई। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह सदर इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जी जनाज़े पढ़ाई। सदर इब्राहिम रईसी जी तदफ़ीन मशहद में इमाम अली अलैहिस्सलाम जे रोज़े जे अहाते कई वेंदी। ही अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे। तेहरान में ईरानी सदर इब्राहिम रईसी परॾेही वज़ीर ऐं ॿियनि जी जनाज़े नमाज़ अदा कई। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जी जनाज़े नमाज़ पढ़ाई। सदर इब्राहिम रईसी जी तदफ़ीन इमाम अली अलैहिस्सलाम जे रोज़े जे अहाते में कई वेंदी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं हिन ख़बर जे हवाले सां त तेहरान में ईरानी सदर इब्राहिम रईसी परॾेही वज़ीर ऐं ॿियनि जी जनाज़े अदा कई वई। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह सदर इब्राहिम रईसी ऐं ॿियनि जी जनाज़े नमाज़ पढ़ाई। इब्राहिम रईसी जी तदफ़ीन मशहद में इमाम अली अलैहिस्सलाम जे रोज़े जे अहाते में कई वेंदी।